थोरो सोचो, तव्हांखे कराची जी हिकु कुंड खां ॿी कुंड ताईं वञिणो आहे, पर रस्ते में ट्रैफ़िक जाम, सिग्नल, गाॾियुनि जी रश ऐं कलाकनि जो सफ़रु तव्हांजो इंतज़ारु करे रहियो आहे। अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं अहिड़ो रस्तो मिली वञे जिते सफ़रु घटि वक़्त में निस्बतन आसान ऐं तेज़ रफ़्तारी सां थी सघे त यकीनन उहा शहरनि लाइ हिकु वॾी सहूलियत आहे। इन ई ज़रूरत खे नज़र में रखंदे सिंध हुकूमत मलीर एक्सप्रेस वे, जंहिंखे शाहराए भुट्टो पिणु चयो वञे थो, तामीर कई। तक़रीबन 39 किलोमीटर डिघी ही जदीद शाहरा DHA जी कोरंगी क्रीक एवेन्यू खे M9 मोटरवे जे काठोर इंटरचेंज सां मिलाए थी। इन जो बुनियादी मक़सदु शहर जे ॾाखिणी ऐं ओभर वारे हिसनि खे सुपर हाईवे सां हिकु मुतबादल ऐं तेज़ रफ़्तार रस्ते ज़रिए ॻंढणु आहे। कराची पाकिस्तान जो सभ खां वॾो शहर आहे, जिते रोज़ाना लखें गाॾियूं रोडनि ते निकिरनि थियूं। शाहराए फैसल, कोरंगी रोड, नेशनल हाईवे, यूनिवर्सिटी रोड ऐं ॿियनि अहम शाहराउनि ते अक्सर ट्रैफ़िक जो सख़्तु दॿाउ आहे। इन ई करे शहरनि खे रोज़ाना क़ीमती वक़्तु ज़ाया थियण सां गॾु ज़हनी दॿाउ ऐं इज़ाफ़ी ॿारनि जे ख़र्चनि खे बि मोह ॾियणो पवे थो। मलीर एक्सप्रेस वे इन ई दॿा खे घटि करण लाइ हिकु मुतबादल रस्तो फ़राहम करे थी। जेतोणीकि ही कराची जी ट्रैफ़िक जो मुकमल हल न आहे, पर उन्हनि माण्हुनि लाइ हिकु अहम रस्तो ज़रूरु आहे जेको रोज़ाना शहर जे मुख़्तलिफ़ हिसनि जे विच में सफ़र कनि था। हिन एक्सप्रेस वे जो सभ खां वॾो फ़ाइदो वक़्त जी बचत आहे। सिंध हुकूमत मूजिबि जिन हंधनि ताईं पहुचण में अॻु कलाक या उन खां बि वधीक वक़्तु लॻंदो हो, हाणे उहो ई सफ़र आम ट्रैफ़िक जी सूरत हाल में तक़रीबन 20 खां 25 मिंटनि में मुकमल करे सघिजे थो। जॾहिं सफ़र जो वक़्तु घटि थींदो आहे त गाॾी बि घटि हलंदी आहे, जंहिंसां ॿारनि जी बचत थींदी आहे। उन जो फ़ाइदो सिर्फ़ु आम शहरनि खे ई न, पर टैक्सी ड्राइवरनि, वापारियुनि, माण्हुनि ऐं रोज़ानो डिघो सफ़र कंदड़ मुलाज़िमनि खे पिणु पहुचे थो। मलीर एक्सप्रेस वे मां कराची जा केतिरा ई अहम इलाइक़ा सिधी या अणसिधी तरह फ़ाइदो हासिल करे रहिया आहिनि। इन में DHA कोरंगी, कयूमाबाद, कायदाबाद, शाह फैसल कॉलोनी, मलीर, मेमणगोट, जिना इंटरनेशनल एयरपोर्ट, सुपर हाईवे, M9 मोटरवे ऐं उन्हनि इलाइक़नि जे विच में सफ़र कंदड़ लखें ई शहरी शामिल आहिनि। हिन खां अलावा हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि खां कराची ईंदड़ ट्रैफ़िक लाइ बि ही हिकु मुतबादल रस्तो फ़राहम करे थी, जंहिंसां सामान जी आमदोरफ़्त ऐं कारोबारी सरगर्मियुनि में आसानी सां पैदा थियण जी उमेद आहे। मलीर एक्सप्रेस वे ते कार ऐं जीप लाइ 100 रुपया टूल टैक्स मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त ॿियनि वॾियुनि गाॾियुनि लाइ अलॻि अलॻि शरह मुक़ररु कई वई आहे। सिंध हुकूमत मूजिबि हिन टोल मां हासिल थींदड़ आमदनी रोडनि जी सार संभाल, सफ़ाई, ऑपरेशन ऐं ॿियनि सहूलियतुनि जी फ़राहमी ते ख़र्च कई वेंदी, जीअं एक्सप्रेस वे खे डिघे अरसे ताईं बहितरीन हालत में रखियो वञे। सिक्योरिटी जे हवाले सां पिणु ख़ासि इंतज़ाम कया विया आहिनि। एक्सप्रेस वे ते ट्रैफ़िक पुलिस जी बाक़ाइदा पेट्रोलिंग कई वेंदी आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते पुलिस मोबाइलूं मुक़ररु आहिनि, जॾहिं त जदीद निगरानी जे निज़ाम, CCTV कैमरानि ऐं एमरजेंसी रिस्पॉन्स जा इंतज़ाम पिणु कया विया आहिनि, त जीअं कंहिं बि हादसे या हंगामी सूरत हाल में फ़ौरी मदद फ़राहम करे सघिजे। इन सां गॾु रेस्क्यू ऐं एम्बुलेंस सर्विस पिणु ज़रूरत पवण ते मौजूदु हूंदियूं आहिनि। सिंध हुकूमत जो चवणु आहे त मलीर एक्सप्रेस वे सिर्फ़ु अॼु जी ज़रूरत न आहे, पर कराची जे मुस्तक़बिल जे ट्रांसपोर्ट निज़ाम जो पिणु हिकु अहम हिसो आहे। हिन मंसूबे जो मक़सदु शहर में बहितर राब्ते, तेज़ रफ़्तार सफ़री सहूलत, जदीद इंफ्रास्ट्रक्चर ऐं कारोबारी सरगर्मियुनि खे हथी वठिराइणु आहे। माहिरनि जो चवणु आहे त दुनिया जे वॾनि शहरनि में ट्रैफ़िक जे मसइलनि जो हल सिर्फ़ु हिकु रोड सां मुमकिन नाहे हूंदो, पर मुतबादल रस्ता, बहितर ट्रैफ़िक मैनेजमेंट ऐं जदीद इंफ्रास्ट्रक्चर गॾिजी शहरनि खे बहितर सफ़री सहूलियत फ़राहम कंदा आहिनि। मलीर एक्सप्रेस वे बि उन ई सिलसिले जी हिकु अहम कड़ी सम्झो वञे थो। तक़रीबन 39 किलोमीटर डिघे मलीर एक्सप्रेस वे कराची जे शहरनि लाइ हिकु जदीद सफ़री रस्तो आहे, जेको वक़्तु ऐं ईंधन जी बचत, बहितर राब्ते, निस्बतन आसान सफ़र ऐं जदीद सिक्योरिटी इंतज़ामनि जी सहूलियत फ़राहम करे थो। 100 रुपए जे टोल जे एवज़ ही शाहरा रोज़ानो हज़ारें गाॾियुनि खे शहर जे मुख़्तलिफ़ हिसनि ताईं निस्बतन तेज़ रफ़्तार रसाई फ़राहम करे थी। कराची जहिड़े तेज़ी सां वधंदड़ शहर में जिते हर गुज़रंदड़ ॾींहं सां ट्रैफ़िक जो दॿाउ वधी रहियो आहे, अहिड़ा इंफ्रास्ट्रक्चर मंसूबा शहरनि लाइ नवां मुतबादल रस्ता पैदा कनि था। जेकॾहिं मुस्तक़बिल में शहर जा ॿिया ट्रांसपोर्ट मंसूबा बि साॻी रफ़्तार सां मुकमल थींदा रहिया त कराची में सफ़र वधीक आसान, मुनज़्ज़म ऐं बहितर बणाए सघिजे थो।